बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे दई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो जिनी दांद न बिज तिनी पण तुंहिंजो आसरो न पोयो भारी सिज अवल नी उन्हनि खे। अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, आऊं अवां जी मेज़बान ताहिरा जोयो ऐं प्रोग्राम साण खणी आऊं मौजूदु आहियां सुबुह में रहण। खोड़ सारी दुआऊं अव्हां जे लाइ ऐं यकीनन नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। उमेद बि रखां थी हिकु सुठी उमेद सां हिते मौजूदु हूंदी आहियां। तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा ऐं सुबुह जो हीउ जेको पहर आहे ॾाढो सुठे तरीक़े सां अव्हां जो शुरू थी चुको हूंदो। मुंहिंजे ख़्याल सां 10 बजे जो वक़्तु ऐं सुबुह असांजी 5 बजे खां पोइ माना फजर जो पहर ऐं उन खां पोइ ख़ूबसूरत सिज जा किरणा ऐं ॾाढो ख़ूबसूरत आकाश त माना चङो टाइम थी वेंदो आहे न 10 बजे ताईं। पर पोइ बि कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि ऐं यकीनन पंहिंजी फैमिली मेंबर्स ई कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके थोरो लेट उथंदा आहिनि ऐं थोरो प्रॉपर स्केड्यूल मतिलबु अनस्केड्यूल्ड माण्हू थी वेंदो आहे ईअं। पर सुबुह जो जेको पहर आहे मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो ख़ूबसूरत अव्हां सभिनी जो गुज़रंदो हूंदो जेकॾहिं अव्हां पंहिंजी किर्त सां लॻी वेंदा आहियो। ॻाल्हाइण जा बि कुझु डायनेमिक्स हूंदा आहिनि, ॻाल्हाइण जा ऐं वरी पोइ सम्झण जा बि कुझु रूल्स हूंदा आहिनि। अच्छा, हिकिड़ो माण्हू हूंदो आहे ॾाढो फ्लैक्सिबल हूंदो आहे, उहो शयुनि खे सम्झंदो आहे ऐं पंहिंजे अंदाज़ सां ॻाल्हियुनि खे रखण जी भरपूर कोशिशि कंदो आहे ऐं चाहींदो आहे त जेको आउं ॻाल्हायां जेको मुंहिंजो पर्सपेक्टिव हुजे उहो ॿिया माण्हू सम्झी सघनि। अच्छा, हिकिड़ो ॾाढो सुठो एग्ज़ाम्पल आहे, तव्हां ई रखो पोइ अॻियां जेको माण्हू हूंदो उहो उनखे ई सम्झंदो, हुन साइड जेको हूंदो उहो 3 सम्झंदो, ॿी साइड जेको हूंदो उहो M सम्झंदो ऐं वरी खाॿे पासे जेको माण्हू हूंदो उहो W सम्झंदो। पर माना ॿिए जे पर्सपेक्टिव खे सम्झण बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे। तव्हां जॾहिं जॻह मटाईंदा ऐं उन अंदाज़ सां ॾिसणु शुरू कंदा तव्हांखे ॿिए जी ॻाल्हि सही लॻंदी। पर हा, अछो अछो हूंदो आहे, कारो कारो हूंदो आहे, सुबुह सुबुह हूंदी आहे, राति राति हूंदी आहे, सही सही हूंदो आहे, ग़लति ग़लति हूंदो आहे, हक़ु हक़ु हूंदो आहे, नाहक़ु नाहक़ु हूंदो आहे। त कुझु जेके शयूं पर्टिकुलर आहिनि, जेके ऑथेंटिक आहिनि, उहे असांखे मञणियूं आहिनि ऐं जेका सही ॻाल्हि आहे उहा असांखे करणी आहे, जेका हक़ जी ॻाल्हि आहे उहा असांखे करणी आहे। असांजे इर्द गिर्द जेको थिए पियो ऐं उनजे आधार ते जेकॾहिं असां ॾिसूं था त पोइ मुंहिंजे ख़्याल सां जेको तव्हांजो इंडिविजुअल रोल हूंदो आहे उहो बि काउंट थींदो आहे। तव्हांजो अकेलो कमु, तव्हां कीअं सोसाइटी में कंट्रीब्यूट करियो पिया, इहा शइ काउंट थींदी आहे। वॾी ॻाल्हि नथी करियां, बसि असांखे पंहिंजो रोल, असांखे पंहिंजो कमु, असांजी पंहिंजी किर्त उहा ॾाढे सुठे तरीक़े सां असांखे पंहिंजे कम खे सरअंजाम ॾियणो आहे ऐं कोशिशि करणी आहे त असां सुहिणे तरीक़े सां जिथे बि हुजूं पंहिंजो कमु ॾाढो ख़ूबसूरती सां सुठो करे सघूं। प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था। अॼु असांजे प्रोग्राम में उस्ताद मुहसरमीन हूंदा, असां एजुकेशन जी ॻाल्हि कंदासीं, असांजे प्रोग्राम में स्टूडेंट्स हूंदा, अव्हां जी ॻाल्हि अव्हां साण कंदासीं, अव्हां जूं ॻाल्हियूं अव्हां साण कंदासीं। त प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल सां ॾाढो सुठो ऐं ख़ूबसूरत रहंदो। प्रोग्राम जी सुठी ॻाल्हि त हिन वक़्तु लाइव हले पियो ऐं स्क्रीन ते ॾिनल नंबर बि हली रहियो आहे 02221028555 डायल कजो ऐं प्रोग्राम में शामिलु थिजो। मूंखे ॾाढो सुठो लॻंदो जॾहिं तव्हां प्रोग्राम में शामिलु थींदव ऐं मौज़ूअ मुताबिक़ तव्हां ॻाल्हि ॿोल कंदव। कैरियर काउंसलिंग जा मुंहिंजे ख़्याल सां घणा असां वटि के इदारा कोन हूंदा आहिनि, कैरियर काउंसलिंग सही तरीक़े सां थी कोन सघंदी आहे। काफ़ी सारा घणा सारा मां स्टूडेंट्स ॾिसंदी आहियां। एज़ अ ट्रेनर मुंहिंजो बि घणनि स्टूडेंट्स सां ट्रेनीज़ सां वास्तो ऐं नातो हूंदो आहे त मूंखे लॻंदो आहे त हिकु फील्ड खे छॾे ॿी फील्ड जे तरफ़ असांजो जेको भॼणु हूंदो आहे, अधु कमु छॾे सॼे कम जे पोयां जेको भॼणु हूंदो आहे, माना अधु छॾे सॼीअ जे पोयां जॾहिं असां लॻंदा आहियूं त पोइ न असांखे सॼी सही तरीक़े सां शइ मिलंदी आहे, न जेका अधु हूंदी आहे उहा पोयां असांजे लाइ पई हूंदी आहे। त पोइ असां ॾाढो डिस्ट्रैक्ट हूंदा आहियूं, ॾाढो डिस्टर्ब हूंदा आहियूं। बसि ॿुधाईंदी हलां त असांजे प्रोग्राम में जेके आयल मुआज़िज़ महिमान आहिनि उहे केरु आहिनि। साइमा इकराम असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण जी जनाब असांजे प्रोग्राम में इसरा यूनिवर्सिटी जी तरफ़ खां मौजूदु आहिनि, असिस्टेंट डायरेक्टर आहिनि अकेडमिक्स में। मैडम खे आउं भलीकार चवंदसि। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो, ठीकु आहियो? अच्छा, नमल यूनिवर्सिटी जी तरफ़ खां, जी हा मैडम। अच्छा, उनखां अलावा असांजे प्रोग्राम में मोहम्मद ज़ुल्फ़कार साहब मौजूदु आहिनि ऐं पाण कैंपस कोऑर्डिनेटर आहिनि, सर जिन खे मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग, ठीकु आहियो सर? जी ज़बरदस्त। अच्छा, उनखां अलावा असां वटि अलमनाए मौजूदु आहिनि, फ़ौज़िया मेमन, ऐं फ़ौज़िया मेमन खां असां स्कॉलरशिप्स जे हवाले सां पुछंदासीं ऐं असां पुछंदासीं त कीअं स्कॉलरशिप अवेल करे सघिजे थी ऐं कीअं सुठे तरीक़े सां हिकु स्टूडेंट पढ़ी सघे थो। सो खोड़ सारियूं ॻाल्हियूं हिन प्रोग्राम में ऐं फ़ौज़िया खे बि भलीकार चवंदसि। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो फ़ौज़िया? जी ज़बरदस्त। ऐं उनखां अलावा हमज़ा हारून असांजे प्रोग्राम में व्यूअर्स मौजूदु आहिनि ऐं पाण स्टूडेंट आहिनि इंग्लिश डिपार्टमेंट जा। हमज़ा खे बि मां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, ठीकु आहियो हमज़ा? ज़बरदस्त। अच्छा मैडम, तव्हां सां असां शुरूआत कंदासीं। आप पहले बताएं, ठीक है?
मैम आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुलु ठीकु हूं। अच्छा अॼु मां जीअं आयसि त मूंखे असांजो जेको स्टूडियो आहे मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻो ऐं ॾाढो भरियल लॻो असांजा हाज़रीन ऐं वरी अव्हां नाज़रीन त जेॾी महिल तव्हां प्रोग्राम में शामिलु थिजो त मूंखे मां हमेशह चवंदी आहियां ऐं मूंखे इहो सुठो बि लॻंदो आहे त जेका ॻाल्हि ॿोल हली रही हूंदी आहे उन मुताबिक़ तव्हांजी जेकॾहिं ॻाल्हि हूंदी त उहा ॻाल्हि मूंखे बि काराइती लॻंदी, प्रोग्राम बि ख़ूबसूरत लॻंदो, अव्हांखे बि सुठो लॻंदो, असांखे बि सुठो लॻंदो। अच्छा मैडम असां अॼु यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कंदासीं। अच्छा यूनिवर्सिटीज़ अव्हां छा था सम्झो पहले के टाइम में यूनिवर्सिटीज़ किस तरह होती थी, अब क्या चेंजिंग्स हैं? छाकाणि त वक़्त सां असां हर शइ में चेंजिंग ॾिसंदा आहियूं, तालीम जो मैदान हुजे, असांजो मुआशिरो हुजे, हर हंधि असां चेंजिंग्स त ॾिसूं था। जी मैम एक्चुअली देखिए पहले अगर हम लोग बात करें तो यूनिवर्सिटीज़ जो थी वो आर्ट्स और साइंस तक या नेचुरल साइंस तक महदूद थी, लेकिन अभी चूँकि आहिस्ता आहिस्ता जब हम देख रहे हैं और इंसान जो है वो तरक्की की राह पर चल रहा है, तो हर आने वाले दिन के ऊपर हम इस चीज़ को सीख रहे हैं कि दुनिया में पाई जाने वाली हर शय जो है उसके ऊपर एक कोई कवानीन लागू होते हैं और उन कवानीन की अवेयरनेस जो है बेसिकली वो हमारी तालीम और हमारी तरबियत का हिस्सा है। बिल्कुल। सो ये है कि आने वाले टाइम के साथ हर चीज़ की जो स्पेशलिटी है, जो कैटेगरीज हैं वो डिवाइड होती जाती हैं, डिफाइन होती जा रही हैं और चीज़ें मज़ीद बेहतर से बेहतर होती जा रही हैं। एंड अगर पाकिस्तानी तालीमी निज़ाम की बात की जाए तो जब हमारे बड़े ग्रेजुएट्स हुए थे तब और क्राइटेरियाज थे, जब हम ग्रेजुएट्स हुए तो और क्राइटेरियाज थे। दिस बिन 15 ईयर्स टू मी, मैं अकेडमिया में सर्व कर रही हूँ, तो अब अपने 15 साल पीछे और आज में बहुत डिफरेंस है। आज स्टूडेंट्स जो है माशाल्लाह वो बहुत डायनामिक हैं और वो बहुत तेजी से चीज़ों को पिक कर रहे हैं। सोशल मीडिया का टाइम है और हर चीज़ के ऊपर जो रिसर्च है वो बहुत तेज़ी से हो रही है। हाँ बिल्कुलु, तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। अच्छा पोयां वेठल स्टूडेंट उहो गूगल खोले वेठो आहे ऐं टीचर खे ॿुधाए थो त अॼु हीअ न्यू रिसर्च आहे ऐं मुंहिंजे ख़्याल सां टीचर खे ॾाढो अप टू डेट रहणो पवे थो, टीचर खे ॾाढो अलर्ट रहणो पवे थो। स्टूडेंट्स असां जेकॾहिं यूनिवर्सिटी जी ॻाल्हि कयूं था, इवन असां कॉलेज जी ॻाल्हि कयूं था या स्कूल जी ॻाल्हि कयूं था, अॼु जे वक़्त में ऐं पुराणे वक़्त में जेकॾहिं असां ॾिसूं त यकीनन असांखे ॾाढो घणो डिफरेंस नज़र अचे थो, घणी चेंजिंग नज़र अचे थी ऐं उनजो घणो असरु जेको आहे सोशल मीडिया जो बि आहे। यकीनन पाण सभु सोशल अकाउंट्स यूज़ कंदा आहियूं, पाण सभु अप टू डेट रहण जी कोशिशि कंदा आहियूं, त मुंहिंजे ख़्याल सां इहा हिकिड़ी पॉज़िटिव चेंज आहे, हुजण बि खपे। अच्छा असांजे प्रोग्राम में मोहम्मद ज़ुल्फ़कार साहब मौजूदु आहिनि ऐं ॿुधाए चुकी आहियां त कैंपस कोऑर्डिनेटर आहिनि पाण। सर आउं तव्हांखे ॿीहर भली कार चवंदसि। अच्छा सर अव्हां खां बि मां इहो ई सुवालु पुछणु चाहींदसि, छाकाणि त मूंखे लॻे पियो यकीनन अव्हां जो मैडम जे मुक़ाबले में कुझु एक्सपीरियंस आई थिंक सो त कुझु घणो काउंट थिए थो। सो तव्हां कीअं ॾिसो था यूनिवर्सिटीज़ खे, पहिरीं कीअं हूंदियूं हुयूं, हाणे यूनिवर्सिटीज़ कीअं आहिनि, छा चेंजिंग्स आहिनि? जी यूनिवर्सिटीज़ में काफ़ी ज़्यादा डिफरेंस आया है पहले के मुकाबले में, और कुछ माहौल जो है वो पहले से ज़्यादा कॉम्पिटिटिव हो गया है जी। और जैसे कि यूनिवर्सिटी का जो बेसिक बुनियादी जो उसूल होते हैं वो ये है कि रिसर्च की जाती है और रिसर्च के बाद वो चीज़ आगे लोगों को डिलीवर की जाती है और फिर लोगों को दे दिया जाता है कि अब इसके आगे आपने लेके चलना है। सही। तो अब क्योंकि वक्त गुजर चुका है, यूनिवर्सिटीज़ में काफ़ी ज़्यादा रिसर्च भी हो चुकी है, वक्त के साथ साथ चीज़ें मुश्किल होती जा रही हैं। एक यूनिवर्सिटीज़ में चैलेंजेस यूनिवर्सिटी के लिए भी है और स्टूडेंट्स के लिए भी, तो मैं ये समझता हूँ कि ये कुछ चेंजेस हैं जो कि अब तक आए हैं। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। अच्छा उनखां अलावा अव्हां सां बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं थींदियूं। अच्छा अॼु मां चाहियां पई त फ़ौज़िया मेमन तव्हां असांजे प्रोग्राम में मौजूदु आहियो, असां तव्हां सां पहिरीं त तव्हांजी स्टडी जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। यूनिवर्सिटी कीअं रही तव्हांजी ऐं स्टूडेंट लाइफ कीअं हूंदी आहे, थोरो असांखे ॿुधायो, असांजे व्यूअर्स सां शेयर करियो। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। आई एम फौजिया मीमन एंड अभी तो मैं करंटली लेक्चरर एज अ लेक्चरर सर्व कर रही हूँ नमल में। उससे पहले नमल के साथ सफ़र जो है मेरा 2015 में स्टार्ट हुआ था। 2015 से 2019 तक 4 साल मैंने बैचलर्स किया नमल से। तो स्टूडेंट वाली लाइफ थी एक नमल में और एक अभी है जो लेक्चरर वाली लाइफ है। तो अब मैं जब कंपेयर करती हूँ जब मैं स्टूडेंट थी, जब नमल की लाइफ क्या थी, तो ऑफ कोर्स दे आर सम चेंजेस, कुछ पॉजिटिव होते हैं कुछ नेगेटिव होते हैं, बट आई एम हैप्पी एंड प्राउड के नमल में जो है वो पॉजिटिव चेंजेस बहुत ज़्यादा हो गए हैं। 2015 से अगर हम बात करें, क्लास साइज़ जो है वो स्ट्रेंथ बहुत ज़्यादा, स्टूडेंट्स जो हैं बहुत ज़्यादा डिग्री प्रोग्राम्स के अंदर आ रहे हैं। एंड एट दैट टाइम आई रिमेंबर के 2 ही डिपार्टमेंट हमारे होते थे, बिजनेस बीबीए होता था एंड देन बीएस इंग्लिश होता था। बट राइट नाउ आई थिंक वी हैव 4 to 5 डिपार्टमेंट्स एंड स्टूडेंट्स बहुत ज़्यादा है हमारे पास। सो
स्टूडेंट्स ज़्यादा होते हैं तो ऑफ कोर्स यू हैव करिकुलर एक्टिविटीज़, यू हैव मोर फन. तो पहले आई वुड से इतनी एक्टिविटीज़ नहीं हुआ करती थी, करिकुलर एक्टिविटीज़, बिकॉज आई बिलीव कि यूनिवर्सिटी लाइफ में जो है वो ये चीज़ें भी काउंट होती हैं आपके एक्सपीरियंस में. इफ़ यू टॉक अबाउट स्कॉलरशिप्स और इफ़ यू टॉक अबाउट अदर कम्युनिटी सर्विसेज, तो वो आप 4 साल यूनिवर्सिटी गुजारने के बाद ही सीखते हो. तो इफ़ यू हैव दीज एक्स्ट्रा एक्टिविटीज़ देन आई थिंक आप उन चीज़ों को ज़्यादा ईजी वे में अवेल कर सकते हो. तो अभी की जो नमल है, अभी की जो स्टूडेंट लाइफ है, आई थिंक दैट इज़ मोर फन. इट्स लाइक फन विथ लर्निंग. लर्निंग भी है, फन भी है. तो ज़बरदस्त. अच्छा, इहो जेकॾहिं सेटअप आहे न, त मुंहिंजे ख़्याल सां वधीक सिखी सघिजे थो. अगरि तव्हां हिकिड़ो रफ वे में हलो था त उन तरह तव्हां घणो कुझु कोन था सिखी सघो. अच्छा, ॿी ॻाल्हि तव्हां ॾाढी ख़ूबसूरत कई त जेकॾहिं घणो तादाद आहे ऐं असांजा घणा डिपार्टमेंट्स आहिनि, एक्स्ट्रा करिकुलम एक्टिविटीज़ आहिनि, त असां जेको आहे न वधीक सुठे तरीक़े सां हर शइ खे हैंडल करे सघूं था. अच्छा, उनखां अलावा असांजे प्रोग्राम में हमज़ा हारून बि मौजूदु आहिनि. अच्छा हमज़ा हारून, अव्हांखे बि मां भलीकार चवंदसि. अस्सलाम वालेकुम. ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम. जी वालेकुम अस्सलाम. हमज़ा ठीकु आहियो? अल्लाह का शुक्र. मैं अच्छा, ठीक है. हाँ हाँ बिल्कुलु हमज़ा, मां बिल्कुलु ठीकु आहियां. हमज़ा, मां अव्हां खां पुछणु चाहींदसि त स्टडी कीअं पई हले. पहिरीं तव्हां पंहिंजी स्टडी जे हवाले सां असांखे ॿुधाईंदा? मैम बेसिकली मेरा लास्ट सेमेस्टर है एंड इट्स बीइंग आई जॉइन नमल इन 2021. इट्स 23 एंड इट्स गोइंग रियली गुड. बहुत अच्छा एक्सपीरियंस जा रहा है टिल नाउ, बिकॉज इंग्लिश एक ऐसी फील्ड है जो कि बहुत ज़्यादा इंटरनेशनली एक्सेप्टेड है. एंड चाहे आप डॉक्टरेट प्रोग्राम्स में जाएं, चाहे आप BBA में जाएं, चाहे आप कंप्यूटर साइंस में जाएं, इंग्लिश का सब्जेक्ट मस्ट होता है. इंट्रोडक्शन टू इंग्लिश लैंग्वेज. सो आई थिंक एक ऐसी फील्ड है जिसमें आपके पास वेरियस अपॉर्चुनिटीज़ होती हैं. बीइंग टीचर्स आप बन सकते हैं, एडमिनिस्ट्रेशंस में जा सकते हैं, फैकल्टी मेंबर्स एंड मच अलॉट. सो आई एम एंजॉइंग माई वे. ज़बरदस्त ज़बरदस्त. ऐं तव्हांखे इंजॉय करणु बि खपे. इहा ई तव्हांजा डेज़ आहिनि जॾहिं तव्हां इंजॉय कयो था. अच्छा, पोइ वरी तव्हां जॾहिं फौजिया मेंबर जी पोजीशन ते अची वेंदा, पोइ थोरो इंजॉय घटि कंदा. पोइ तव्हां वटि रिस्पॉन्सिबिलिटीज़ घणियूं हूंदियूं. व्यूअर्स, वक़्तु साही जो थी वियो आहे ऐं प्रोग्राम जो फर्स्ट ब्रेक आहे, नंढो ब्रेक आहे. अव्हां काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में हाणे. ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में. ऐं आऊं ॿुधाए चुकी आहियां त प्रोग्राम हिन वक़्तु लाइव हले पियो स्क्रीन ते. अव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया आहियो. अच्छा, सुबुह मेहरान प्रोग्राम जी ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां हिकिड़ो ओपन स्पेस असां वटि आहे ऐं असां चाहींदा आहियूं हर ॾींहं ते मुख़्तलिफ़ पर्सनैलिटीज़ सां प्रोग्राम मां कंडक्ट कंदी आहियां. ऐं सुठो लॻंदो आहे जॾहिं मुख़्तलिफ़ एक्सपीरियंसिस असां ॿुधूं था ऐं असां ॿुधूं था त कीअं कंहिंजी जर्नी रहे थी. यकीनन पेचरा ऐं पंध हर इंसान जी ज़िंदगी जो हिसो आहिनि. ऐं जीअं त मूं शुरूअ में चयो त सच सच हूंदो आहे, कूड़ कूड़ हूंदो आहे, ऊंदहि जेका आहे ऊंदाहे ऊंदाहे हूंदी आहे ऐं रोशनी रोशनी हूंदी आहे. ईअं ई माना जेकॾहिं तव्हां जी ज़िंदगी में ॾुखियाइयूं कोन थियूं अचनि त तव्हांखे ख़बर कोन थी पए त आसानी छा आहे या सुकून छा आहे, सुकून जी लज़त छा आहे. जेकॾहिं ॾुख न आहे त पोइ सुकून जी लज़त इंसान खे महसूसु कोन थी सघे. ईअं ई जेकॾहिं को इंसान महिनत कोन थो करे त पोइ उन इंसान खे ख़बर कोन थी पवे त कामयाबी छा हूंदी आहे या कामयाबी जो सुकून छा हूंदो आहे, उहा लज़त छा हूंदी आहे. ॾाढी ख़ूबसूरत जर्नी आहे यूनिवर्सिटी लाइफ. तव्हांजी स्कूलिंग, पोइ कॉलेज, पोइ यूनिवर्सिटी लाइफ ऐं उनखां पोइ तव्हांजी प्रोफेशनल लाइफ जॾहिं शुरू थिए थी ऐं तव्हां हर शइ खे सम्झणु शुरू कयो था. हिकिड़ो त माउ जी हंज, तव्हांजी फैमिली ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां ॿाहिरि निकिरो था, मुख़्तलिफ़ बिहेवियर्स सां तव्हां डील कयो था, तव्हांखे ख़बर पवंदी आहे त हा पंहिंजे घर में ऐं ॿाहिरि जी दुनिया में छा फ़र्क़ु हूंदो आहे. त ईअं ई यूनिवर्सिटी लाइफ ऐं पोइ उनखां अॻियां हली करे जॾहिं तव्हां प्रैक्टिकल लाइफ में क़दम रखो था, तव्हांखे उहो जेको आहे न डिफरेंस ख़बर पवे थी. व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं मोहम्मद ज़ुल्फ़िकार साहिब सां मां थोरो डिस्कस करणु चाहींदसि त नमल यूनिवर्सिटी कीअं अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड कंदी आहे पंहिंजे स्टूडेंट्स के. थोड़ा दवा से डिस्कस करना सर. जी, अपॉर्चुनिटीज़ के हवाले से बात करने से पहले हम कुछ नमल के बारे में बात करें. व्हाई नॉट, श्योर. जो है बेसिकली एक सरकारी इदारा है जी. एक सरकारी इदारे की एक अपनी एक छाप होती है, एक इसका एक मयार होता है. तो उसी मयार को बरकरार रखते हुए नमल हैदराबाद भी जो है वो स्टूडेंट्स को मुख्तलिफ अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड करते हैं, जिसमें स्कॉलरशिप्स होती हैं, मुख्तलिफ़ किस्म के प्रोग्राम्स होते हैं. अभी हाल ही में जो है हमने लास्ट वीक के अंदर लैपटॉप डिस्ट्रीब्यूशन की, जो कि एक सरकारी स्कीम थी, जो कि प्राइवेट यूनिवर्सिटीज़ के लिए नहीं है. इसी तरीके से नमल हैदराबाद जो है एक वो आला तालीमी मेयार के साथ साथ जो है
कम अखराजात के साथ एक सहूलत मुहैया कर रही है हैदराबाद जैसे शहर के अंदर। और मुझे इस पे भी फ़ख्र है कि शायद अगर मैं ये कहूँ कि हैदराबाद की जो पहली यूनिवर्सिटी जो जामिया है वो नमल हैदराबाद है, इसमें भी कोई शक नहीं हो सकता। इसके अलावा नमल हैदराबाद जो है वो मुख्तलिफ़ किस्म की स्कॉलरशिप्स जो है वो देती है स्टूडेंट्स को, जो भी स्टूडेंट्स हैं जो पसमानदा इलाके से ताल्लुक़ हैं उनके लिए बिल्कुल दस्तयाब हैं। और नमल हैदराबाद ने एक ऐसा माहौल प्रोवाइड किया है शहर हैदराबाद के दरमियान जो कि दूसरी सरकारी यूनिवर्सिटीज़ के लिए थोड़ा सा मुश्किल था देना। और इसके अलावा स्टूडेंट्स के लिए एक मैं ये समझता हूँ कि ये अपॉर्चुनिटी है कि उन्हें शहर से बाहर निकले बगैर रिसर्च करने की एक जगह मिल रही है जहाँ पे वो अपने तालीमी सरगर्मी को जारी रख सकते हैं। ठीक, ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी ॾाढी इहा सुठी हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे। अच्छा, पहिरीं जेकॾहिं तव्हां कंहिं स्कॉलर खां पुछंदा त उन्हनि खे ॾाढियूं ॾुखियायूं दरपेश ईंदियूं हुयूं, ऐं अॼु जे दौर में जेकॾहिं ॾिसिजे त स्कॉलर्स खे उन तरह जूं ॾुखियायूं दरपेश कोन थियूं अचनि। अच्छा, साइमा इकराम साहिबा खां बि मां पुछणु चाहींदसि त असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं था कैरियर काउंसलिंग जी, त मां मुंहिंजे ज़हन में जेको हिकिड़ो नक्श आहे त असां वटि पर्टिकुलर को बि इदारो कोन आहे, त कैरियर काउंसलिंग मैम केतिरी ज़रूरी आहे, छा था सम्झो कैरियर काउंसलिंग कीअं हुजणु खपे? मैम, करियर काउंसलिंग इतनी ही ज़रूरी है कि अगर मुझे भी यहाँ से उठ के बाहर जाना है तो अगर मुझे रास्ता ही मालूम नहीं होगा तो मैं नहीं पहुंच पाऊंगी। बिल्कुल बिल्कुल। एंड अगर आजकल बात करें मैम, तो आजकल स्टूडेंट्स को परसुएट करना, उनको इखलाकी तौर पे किसी उनकी मंशा या मर्जी के खिलाफ कायल करना एक बहुत चैलेंजिंग हो चुका हुआ है। क्योंकि आप देखिए कि आजकल गूगल एंड जैसे अभी आपने कहा कि चैट जीपीटी का जमाना है, तो उसमें टीचर को भी अपना आप अलग से जो है स्टूडेंट के सामने प्रूव करना है। तो उसमें एक टीचर की, एक काउंसलर की, एक लेक्चरर की, एक प्रोफेसर की अपना होमवर्क और अपनी जो ज़हनी काबिलियत है उसके म्यार का आला दर्जे पे होना बहुत ज़्यादा ज़रूरी है। एंड करियर काउंसलिंग का मैम ये है कि अभी हायर एजुकेशन कमीशन पाकिस्तान एंड जो हुकूमत पाकिस्तान है, इन्होंने बाउंड कर दिया है तमाम यूनिवर्सिटीज़ को कि आप करियर काउंसलिंग और एकेडमिक काउंसलिंग एंड इसके अलावा मैम साइकोलॉजिकल काउंसलिंग के लिए भी आप अलग अलग लोगों को हायर करें ताकि स्टूडेंट्स को उसके बारे में बताया जा सके। एंड नमल के बारे में मैम जैसे अगर हम बात करें तो नमल इन तमाम चीजों को साथ लेके चल रहा है। और ना सिर्फ हम लोग डिग्री प्रोग्राम्स ऑफर कर रहे हैं। अच्छा, मना हिकिड़ी नमल जी असां चई सघूं था त ब्यूटी आहे मैम, ही ब्यूटी आहे एंड थोड़ो मां सिंधी ॻाल्हाए सघां? बिल्कुल बिल्कुल प्लीज मैम, ब्यूटी भी आहे त पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि ही भी आहे कि मैम असां जेको आहे न स्टूडेंट्स के रियल टाइम काउंसलिंग था ॾियो, हुनजी फैमिली डायनामिक्स छा आहे, हुनजी पर्सनल लाइफ छा आहे, पर्सनली केतिरो अफोर्ड तो करे सको तो, केतिरो असां हुनखे स्कॉलरशिप दे सकां तो, ही जेको सारी चीजें जेको ना कॉम्बिनेशन में जब टेबल पर सामने आ जाती हैं तो देन हम डिसीजन लेने के लिए ज्यादा वो हो जाते हैं, हम बेहतर डिसीजन उनको दे सकते हैं। और बहुत से स्टूडेंट ऐसे हैं मैम कि इवन वो अगर जैसे अगर इंग्लिश डिपार्टमेंट की बात की जाए तो अभी हमजा जो है माशाल्लाह हमारे बड़े ब्राइट स्टूडेंट हैं और ये अभी इंशाल्लाह हमें उम्मीद है कि डीम्स रोल में इनका नाम जो है वो आ जाएगा। एंड ये अभी इनकी डिग्री कंप्लीट नहीं हुई है बट एज अ इंटरनेशनल टीचिंग इंस्ट्रक्टर रिमोट जॉब ये यहीं से परफॉर्म कर रहे हैं। तो राइट नो ही इज अर्निंग। तो सिर्फ डिग्री हमारा मोटिव नहीं है, वी जस्ट वांट कि हमारा जो मॉडल है उसमें जॉब प्लेसमेंट्स बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है। तो नमल अलग से एग्जीक्यूटिव डेवलपमेंट सेंटर भी मैनेज कर रहा है और नमल जॉब प्लेसमेंट सेंटर भी मैनेज कर रहा है। एग्जीक्यूटिव डेवलपमेंट सेंटर के अंदर हम स्टूडेंट्स को बताते हैं कि हाउ यू हैव टू ड्रेस अप, हाउ वी जस्ट आर हियर टू ग्रूम देयर पर्सनालिटीज। जब ईडीसी से उनकी पर्सनालिटी ग्रूम हो जाती है तो देन फिर हम उनको आगे रिकमेंड कर देते हैं मार्केट में जॉब्स के लिए। और नमल के हमारे प्लेटफॉर्म्स हैं और वहाँ पे स्टूडेंट्स जो पास आउट होकर जा चुके हुए हैं वो भी वहाँ पे आके अपना CV अपलोड कर सकते हैं और ऑर्गेनाइजेशंस वहाँ से हमें अप्रोच करी, वहीं से हम अपने स्टूडेंट्स को जॉब अपॉर्चुनिटीज़ में वो प्रोवाइड कर रहे हैं। ज़बरदस्त ज़बरदस्त, ॾाढी ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि कई आहे। अच्छा, असां इहो ई त चाहींदा आहियूं त हिकु स्टूडेंट जॾहिं पढ़े थो त हुनखे हिकिड़ी सुठी बहितर अपॉर्चुनिटी मिले ऐं जंहिं इदारे में हू पढ़े थो उन जे तरफ़ खां ई जेकॾहिं उन स्टूडेंट खे बहितर अपॉर्चुनिटी मिले थी इन खां वधीक बहितर, इन खां वधीक ख़ूबसूरत छा ॻाल्हि थी सघे थी। हिकिड़ो सियासी शऊर स्टूडेंट्स में, अच्छा पहिरीं असां वटि ॾाढियूं घणियूं तंज़ीमूं हूंदियूं, स्टिल असां वटि उहो सियासी शऊर रुकिजी त कोन सघियो आहे, पर पर्टिकुलर असां वटि के ग्रुप्स ऐं उन तरीक़े सां कमु कोन पियो थिए। पर जेकॾहिं इदारा बहितर तरीक़े सां कमु कनि पिया त मुंहिंजे ख़्याल सां उहे ॿई साइड्स ॾाढियूं
ॾाढे सुहिणे तरीक़े सां हली सघनि थियूं। तव्हां ॾाढा एक्टिव बि आहियो ऐं तव्हांखे एक्टिव हुअण बि खपे। उन खां अलावा जेकॾहिं वरी पंहिंजी स्टडी जी ॻाल्हि कजे त उन में बि तव्हांखे उहो चार्म रखिणो आहे। त ॿई शयूं बैलेंस वे में हलाइण मुंहिंजे ख़्याल सां इहा स्टूडेंट जी बि हिकिड़ी ख़ूबसूरती व्यूवर्स ज़रूरु हूंदी आहे। असां अॻियां वधूं था। फौज़िया मेमन साहिबा असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। अच्छा फौज़िया साहिबा, असां सां ॻाल्हाईंदासीं स्कॉलरशिप्स जे बाबति, त कीअं स्कॉलरशिप्स अवेल करे सघजनि थियूं? अच्छा, फर्स्ट ऑफ ऑल आई थिंक स्कॉलरशिप्स पाकिस्तानी स्टूडेंट्स के लिए बहुत ज़्यादा होती हैं। द ओनली प्रॉब्लम इज़ कि उनको अवेयरनेस नहीं होती है, एंड दिस इज़ द मोटिव मेरा अभी नमल में यही है कि मैं जितना हो सके स्टूडेंट्स को जो है वो कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम्स और बाहर का जो एक्सपोजर होता है उनकी तव्हांजो एक्सपीरियंस कीअं रहियो? मेरा एक्सपीरियंस, मैंने एमएस किया है यूनिवर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडा से। 2 साल मैं गई थी 2021 में, और मैं अभी 3-4 महीने पहले ही वापस आई हूँ। तो एक्सपीरियंस बहुत अच्छा था। स्ट्रगल करनी पड़ती है, बट उसके बाद ही आपने जैसे अभी सुबह कहा था, स्टार्ट करते हुए कहा था कि गलत होगा तो ही आपको सही का पता चलता है। तो स्ट्रगल होती है तभी पता चलता है कि सक्सेस क्या होती है। तो 2 साल तक बहुत स्ट्रगल की। यहाँ से जाने के लिए बहुत स्ट्रगल की थी कि स्कॉलरशिप्स अवेल हो जाए। फुली फंडेड थी। आई थिंक इट इज़ द मोस्ट प्रेस्टिजियस स्कॉलरशिप पाकिस्तान की। तो जाने के लिए अगर बात ये है कि कैसे स्कॉलरशिप अवेल करनी है, तो आई थिंक कंसिस्टेंसी जो है वो बहुत ज़्यादा मैटर करती है। बिल्कुल बिल्कुल। अगर आप किसी चीज़ को पाना, एक है उर्दू में, आई थिंक गाने में भी है कि किसी चीज़ को पाना चाहते हो तो उस पर अगर लग जाओ शिद्दत से तो वो चीज़ आपको मिल जाती है। हाँ बिल्कुल। तो नमल जब मैंने ज्वाइन किया था तो उसके लास्ट ईयर में ही मैंने स्टार्ट कर दिया था फुल ब्राइट के लिए अप्लाई करना। फुल ब्राइट में मुझे 1.5 साल मतलब माइंड सेट तव्हां करे छॾियो न, त मूंखे जेको आहे सो अप्लाई करिणो आहे, मूंखे वञिणो आहे। हाँ, बेहतर। जी जी, प्लीज कंटिन्यू कयो। तो मेरा यही इरादा था कि टीचर्स ने बहुत हेल्प की थी, मोटिवेट किया था कि एक एक्सपोजर हो जाएगा इफ़ यू आर गोइंग आउट। तो 1 साल में लास्ट ईयर जब था स्टार्ट किया अप्लाई करना, करते करते 1.5 साल हो गया जब तक पूरा प्रोसेस चला, बिकॉज यू हैव टू गिव सम टेस्ट, टॉफिल होता है, आइल्स होता है। हाँ बिल्कुल। तो एक चीज़ थी कंसिस्टेंसी, जो मैं पूरा मतलब लगातार स्कॉलरशिप पे लगी रहती थी। एंड इसमें भी नमल का हाथ मैं इस तरह से कहूँगी कि नमल जो है वो एक स्पेसिफिक टाइम होता है आपके पास, नमल जाना है, वापस आना है, एंड लाइक यू कैन पार्टिसिपेट इन एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़। तो अगर आपकी लाइफ है नमल से हटके, इफ़ यू वांट टू गो अब्रॉड, इफ़ यू हैव अदर थिंग्स, जॉब भी कर रहे हो, कम्युनिटी सर्विसेज कर रहे हो, आई वर्क इन NGOs, तो नमल के साथ साथ मैंने ये सारे काम किए। जब मैं 4 साल में नमल में थी तो उसके साथ ही मैंने जो है वो सारे कम्युनिटी सर्विसेज वगैरह सब कुछ किया था। तो आई थिंक दैट वाज अ पार्ट के 1.5 साल लगा मुझे, मेहनत की मैंने। उसके बाद जब मुझे डिग्री मिली बैचलर्स की मेरी, उसके बाद आई थिंक आई वाज अवॉर्डेड, आई वाज शॉर्टलिस्टेड। फिर उसके बाद इंटरव्यूज़ हुए, टेस्ट हुए, एंड देन आई गॉट चांस एंड आई गॉट अ कॉल कि आपका हो गया है, एंड देन यू आर गोइंग। वो लम्हा कैसा था? आई थिंक आई कैन नॉट डिस्क्राइब दैट इन वर्ड्स। मतलब कुछ ऐसे लम्हात होते हैं जिनको आप बिल्कुल अल्फाज में नहीं कह सकते हो। बिल्कुल। तो जब मैं उस बारे में सोचती हूँ कि वो क्या टाइम था जब मुझे इंटरव्यू की कॉल आई थी, एंजाइटी, मतलब मिक्सचर ऑफ फीलिंग्स थी। मैं ये नहीं कहूँगी कि मतलब मैं बहुत ज़्यादा खुश थी, पर एक नर्वसनेस भी थी कि क्या मैं वहाँ पे सर्वाइव कर पाऊँगी, बिकॉज कल्चरल मतलब बहुत ज़्यादा शॉक मिलते हैं आपको अगर बाहर जाते हो तो इट वाज कम्प्लीटली डिफरेंट। फीलिंग जो थी वो बहुत ज़्यादा मिक्सचर ऑफ फीलिंग्स थी, खुशी भी थी, दुख भी था, समझ नहीं आ रहा था क्या होगा क्या नहीं होगा, बट अल्हम्दुलिल्लाह आई एम बैक। एंड देन फिर जहाँ से मैंने अपना सफ़र स्टार्ट किया था नमल से, मैंने कहा वापस उस उते अच्छी सर्विसेज पंहिंजूं ॾियूं। हाँ बेहतर ॾाढी ख़ूबसूरत तव्हांजी जर्नी, ज़बरदस्त ॾाढो सुठो लॻो ॿुधी करे। ऐं तव्हां बिल्कुलु सही चओ पिया, कुझु लम्हात अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंमें तव्हां पंहिंजी उन्हनि फीलिंग्स खे एक्सप्रेस कोन करे सघंदा आहियो, तव्हां वटि लफ़्ज़ खुटी वेंदा आहिनि, ऐं लॻंदो आहे त बसि मां इन शइ खे बयान कोन थी करे सघां, या मां इन शइ खे बयान कोन थो करे सघां। यकीनन 1-1.5 साल जीअं तव्हां पंहिंजी ज़ुबानी ॿुधायो त कंटिन्यूअसली तव्हांजी परसिस्टेंसी, मेहनत तव्हांजी, ऐं उन खां पोइ जॾहिं तव्हांखे हिकिड़ी कॉल अचे थी, तव्हां सिलेक्ट थी विया आहियो, तव्हांखे इंटरव्यू जे लाइ अचिणो आहे, त यकीनन आउं सम्झी सघां थी बिल्कुलु। अच्छा, अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। हमज़ा हारून बि असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि, ऐं पाण इंग्लिश डिपार्टमेंट जा स्टूडेंट आहिनि, ऐं नमल यूनिवर्सिटी जी तरफ़ खां उन्हनि खे हिकिड़ी बहितरीन अपॉर्चुनिटी मिले थी। ऐं हमज़ा जॾहिं पढ़नि था उन्हनि खे ख़बर आहे त मुंहिंजे लाइ हीअ अपॉर्चुनिटी आई। अच्छा हमज़ा, मैं आपसे भी पूछना चाहूँगी, ओवरऑल तव्हांजो पूरो एक्सपीरियंस यूनिवर्सिटी जो कीअं रहियो आहे, ऐं कीअं तव्हां ॿियनि स्टूडेंट्स खे इनकरेज कंदा जेके तव्हांखे हिन वक़्तु ॿुधी रहिया आहिनि, जेके अव्हां जे ई डिपार्टमेंट जे लाइ सिलेक्ट थी चुका आहिनि? जी
मैम सबसे पहले तो मेन बात नमल की ये है कि नमल की टाइमिंग्स और फैकल्टी बहुत फ्लेक्सिबल एंड कोऑपरेटिव है। अदर यूनिवर्सिटीज़ में अगर आप जाते हैं तो फ्रॉम 7 till 4 या 3 आपका ऑफ होता है। सही। यहाँ पे जो है वो आपको स्लॉट्स बहुत अच्छे मिलते हैं, टाइमिंग्स बहुत अच्छी मिलती हैं। कभी कभी ऐसे डेज़ होते हैं हमारे जिसमें हमें डे ऑफ मिलता है बिकॉज ऑफ द क्लासेस। कभी कभी ऐसे डेज़ होते हैं जिसमें हमें 11 o'clock पे हमारा ऑफ हो जाता है। जैसे मैम ने कहा फिर आप दूसरी चीज़ें बहुत कर सकते हैं, जैसे रीलो पाकिस्तान के प्रोग्राम्स आते हैं, ओपन के प्रोग्राम्स आते हैं जिसके थ्रू आप स्कॉलरशिप्स और बाहर अप्लाई कर सकते हैं फॉरेन प्रोग्राम्स में। तो मैंने वो साथ साथ किए हैं अपने सेमेस्टर्स में। मैंने ट्रेनिंग्स की हैं, टीचर्स ट्रेनिंग ली है, मैंने जो है वो ओपन की ली है, मैंने एवोल्यूशन की ट्रेनिंग्स ली हैं, सर्टिफिकेट प्रोग्राम्स किए हैं, मैंने ब्रिटिश काउंसिल के थ्रू सर्टिफिकेट्स लिए हैं। सो आई थिंक जब आप सीवी में ये सारी चीज़ें ऐड करते हैं अपनी रेज्यूमे में और फिर आप कहीं अप्लाई करते हैं तो दैट गिव्स अ रियली गुड पम्प टू योर सीवी कि आपने ये सारी चीज़ें की हुई होती हैं और फिर आपको कोई भी अच्छे इंस्टीट्यूट में एक डेजिग्नेटेड जॉब मिल जाती है। सो दैट्स द मेन थिंग। एंड अनदर थिंग आई वांटेड टू से एज अ स्टूडेंट दैट यू हैव टू बी कंसिस्टेंट, यू हैव टू बी 100% श्योर। अगर आप कोई भी चीज़ करें तो आप उसको 100%ली करें। और अगर आप स्टूडेंट जब जंप आउट करना है ना, ये बड़ो प्रॉब्लम होता है स्टूडेंट्स एग्जैक्टली। में। और एक और लास्ट बात जो मैं कहना चाहूँगा दैट एवरी वन नीड्स टू बी फाइनेंशियली इंडिपेंडेंस। जिस किस्म की हमारी इकनॉमी है और क्राइसिस है, बिल्कुल आप खुद ही फाइनेंशियली इंडिपेंडेंट हों। इधर यू आर अ गर्ल और बॉय, यू हैव टू बी ओन योर ओन एक्सपेंसेस। सही। और वो आप अच्छी CGPA, अच्छी डेडिकेशन पढ़ाई के साथ इसी के थ्रू जो है वो आप अर्न कर सकते हैं। सही, बिल्कुल That's बिल्कुल। the main इलाही thing. इलाही तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे असां वटि। अच्छा, मां इहा मुंहिंजो हिकिड़ो न पर्सनल मां ॾिठो आहे जॾहिं मां कम्यूनिटी में वञा थी ऐं जॾहिं मां मुख़्तलिफ़ इदारनि सां कमु कयां थी त उहे असां वटि नौजवान जिन जी सुठी बैक सपोर्ट आहे, तव्हांजा फादर, तव्हांजी मदर तव्हांखे सुठो सपोर्ट कनि था ऐं तव्हांखे हर फैसिलिटी मौजूदु आहे। उहे अलाए छो मूंखे अहिड़ा एग्ज़ाम्पल्स शायदि मुंहिंजे साम्हूं घणा आया आहिनि त उहे सुठे तरीक़े सां पढ़ी कोन सघिया आहिनि। पर उन जी निस्बत जेकॾहिं असां ॾिसूं था उहे स्टूडेंट्स जेके बहिराड़ी मां अचनि था, जेके ॿाहिरां अचनि था ऐं जिन वटि का बि सपोर्ट कोन आहे, बैक सपोर्ट कुझु न आहे, ऐं पोइ महिनत कंदा ऐं ॾाढो सुठे तरीक़े सां अॻियां वधनि था। त फाइनेंशियली इंडिपेंडेंट हुअणु मुंहिंजे ख़्याल सां हिन वक़्त जी ज़रूरत बि आहे। अच्छा सर, उन खां अलावा मां बसि डिस्कस करणु चाहींदमि, जीअं तव्हां ॻाल्हि कई टीचर्स ट्रेनिंग्स जी, तो टीचर्स ट्रेनिंग्स कितनी इम्पॉर्टेंट है, आप क्या समझते हैं? कीअं ॿुधाईंदव असांखे तव्हां? जी, टीचर्स ट्रेनिंग बहुत ज़्यादा ज़रूरी है। समझ लीजिए एक बैकबोन है, इसके बगैर तो कुछ मुमकिन ही नहीं है। अगर टीचर को पढ़ाना ही नहीं आता होगा तो वो किस तरीके से अपने स्टूडेंट्स को गाइड करेगा। सही। और टीचर्स के बारे में ये कहना चाहूँगा कि टीचर्स जो है 2 कदम आगे होते हैं अपने स्टूडेंट से। अगर वो इस 2 कदम आगे नहीं है तो वो स्टूडेंट को क्या वो समझाएंगे कि आपने किस डायरेक्शन में मूव करना है। वो चवंदा आहिनि न, उस्ताद पोइ बि उस्ताद हूंदो आहे। जी हाँ, जी बिल्कुल बिल्कुल। सही है। तो इसकी बहुत ज़रूरत होती है और इसके लिए जो है वक्तन फ़वक्तन इक़दाम भी किए जाते रहते हैं, यूनिवर्सिटीज़ में भी किए जाते रहते हैं। और नमल की ये अल्हम्दुलिल्लाह ये एक मैं कहूँगा कि नमल के जो असातिज़ा हैं वो इतने ज़्यादा ट्रेंड हैं कि वो अपने स्टूडेंट्स को बिल्कुल सही डायरेक्शन में गाइड करने की पूरी जो है वो काबिलियत रखते हैं। सही सही, बहितर बहितर। ऐं तव्हां बिल्कुलु सही चओ त उस्ताद जेको आहे सो 2 क़दम शागिर्द खां अॻियां हुअणु खपे। हूअं असां वटि सिंधी में हिकिड़ो पहाको ॾिनो वेंदो आहे त नंढड़ा कुआ वॾनि कुअनि जा कन कतरे वेंदा आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल सां जेके उस्ताद हूंदा आहिनि, असांजा मोहतरमीन उस्ताद, उहे ई असांजे लाइ फ़ख़्रु हूंदा आहिनि। ऐं असांजो उस्तादनि जो ॾींहुं जॾहिं सेलिब्रेट कयो वेंदो आहे त मां हमेशह चवंदी आहियां सर त असांजो हिकिड़ो ॾींहुं कोन हूंदो आहे उस्तादनि जो, हर ॾींहुं असांजो उस्तादनि जो हूंदो आहे ऐं उहो माना तक़दुस बि रखिणो हूंदो आहे। अच्छा मैडम, अव्हां खां पुछणु चाहींदुसि, न्यू स्टूडेंट जॾहिं ईंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां ॾिसूं था त डिफरेंट फैमिलीज़, डिफरेंट माइंड सेट्स, हिकिड़ो स्टूडेंट अचे थो ऐं नर्वस आहे त मतिलबु टीचर्स कीअं कोऑपरेट कंदा आहिनि, टीचर्स जो बिहेवियर कीअं हूंदो आहे? जी, ये होता है कि जैसे भी आपने सर से टीचर ट्रेनिंग्स की बात की है, तो जैसे ही सेमेस्टर हमारे पास स्टार्ट होता है तो उसमें कुछ फैकल्टी हमारी सीनियर होती है, कुछ नए हमें हमारे फैमिली मेम्बर्स आके नमल में ज्वाइन करते हैं। उसमें मैम हमारे पास पहले 10 डेज़ फैकल्टी डेवलपमेंट प्रोग्राम होता है जो प्योरली टीचर के लिए होता है कि टीचर कैसे हायर एजुकेशन कमीशन और हमारे जो भी हालिया तालीमी निज़ाम है उनको लेके चलता है। और साथ ही स्टूडेंट्स के लिए भी हम मैम ओरिएंटेशन वीक रखते हैं जिसमें हमारा फोकस जो होता है कि 8 दिन हमसे उन स्टूडेंट्स को ये बताते हैं कि किस तरह की मुश्किलात आएंगी, कहाँ से मसाइल का हल मिलेगा और किस डिपार्टमेंट में आपको जाना है। तो ओरिएंटेशन वीक जो हमारा इंडक्शन वीक होता है उसमें स्टूडेंट्स को हम तमाम ट्रेनिंग जो प्रोवाइड कर देते हैं। बट यू आर एब्सोल्युटली राइट कि जो फर्स्ट सेमेस्टर होते हैं, जो न्यू इनटेक होती है,
उनको एक सेमेस्टर ज़रूर लगता है हमारे साथ हमारी स्पीड में आने के लिए। तो बेसिकली मैम यूनिवर्सिटी एक रिसर्च बेस्ड एजुकेशन सिस्टम है और वो पीछे कॉलेज से एनुअल एजुकेशन सिस्टम में आए होते हैं, तो उस डिफरेंस को कोप अप करने के लिए हम बहुत सारे उनके लिए फैसिलिटीज़ वगैरह अरेंज करते हैं उनको, ताकि उनकी काउंसलिंग हो सके और उनको मालूम पड़ सके। तो उसमें काफ़ी जो है रहता है। और 4 साल की डिग्री प्रोग्राम्स में आते हैं वो लोग हमारे पास, लेकिन डिग्री प्रोग्राम्स के साथ साथ नमल जो है वो शॉर्ट कोर्सेज और डिप्लोमा भी ऑफर करता है। तो नमल की प्रेस्टीज है और ये इसकी आप कहने के मोनोपली है कि ओरिएंटल एंड ऑक्सीडेंटल 27 लैंग्वेजेस में हम डिग्री प्रोवाइड कर रहे हैं। तो नमल जो है मैम 1969 से ऑनवर्ड्स पाकिस्तान में लोगों को सर्व कर रहा है। 5 फैकल्टी हैं हमारी जिनके अंदर हम 40 से ज़्यादा डिग्री प्रोग्राम्स में डिग्रीज जो हैं वो डिपार्टमेंट्स काम कर रहे हैं। सही सही। अच्छा, असां वटि सर तव्हां छा था सम्झो, अवां कीअं इन शइ खे ॾिसो था त असां वटि जेके स्टूडेंट्स ग्रेजुएट थियनि था त छा टैलेंट असां वटि यूटिलाइज़ थिए थो पाकिस्तान में? जी जी बिल्कुल। अच्छा सर, पाण कंटिन्यू करियूं था जी, जी। पर वक़्तु साई जो थी वियो आहे, मां इंटरप्ट वरी बि कयो आहे, सो असां हितां ई कंटिन्यू कंदासीं व्यूवर्स। नंढिड़ो ब्रेक आहे, ऐं काॾे न वञिजो ऐं ॾिसंदा रहिजो जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। सभी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी। पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। ऐं यकीन रखां थी त तव्हां जिथे असां छॾे वियासीं प्रोग्राम खे, तव्हां उते ई वेठा हूंदा, तव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा हूंदा। अच्छा, असांजे प्रोग्राम अॼु जो प्रोग्राम स्पेशली उन्हनि जे लाइ सुठो रहंदो जेके यूनिवर्सिटी सां जिन जो तालुक़ु आहे, जिन जो तालीम जे मैदान सां मां ईअं चई सघां थी त तालुक़ु आहे, ऐं तव्हां अॻियां वधणु चाहियो था, ज़िंदगी में कुझु करणु चाहियो था, कुझु तव्हांजो गोल आहे, तव्हां अॻियां वधणु चाहियो था, यकीनन टाइम पीरियड पाण सेट कंदा आहियूं त हिते टाइम खां पोइ हिन जॻह ते असांखे पहुचणो आहे। ऐं उन शइ खे मैनेज करण जे लाइ मुंहिंजे ख़्याल सां जेके असांजा इदारा हूंदा आहिनि उन्हनि जी तरबियत मैटर कंदी आहे। जी सर, ऐं वापसि अचां थी, मूं सुवाल कयो त असां वटि जेके स्टूडेंट्स आहिनि, माना हज़ारनि जी तादाद, डिफरेंट यूनिवर्सिटीज़, आई एम नॉट टॉकिंग अबाउट जस्ट नमल, असां डिफरेंट यूनिवर्सिटीज़ ॾिसूं था ऐं असां वटि हज़ारनि जी तादाद में स्टूडेंट्स ग्रेजुएट थियनि था, डिग्री वठी निकिरंदा, ऐं ख़ुदि उन्हनि मां आया जॾहिं असां डिग्री वठी ॿाहिरि निकिरंदा आहियूं, त छा असांजो टैलेंट जेको आहे उहो यूटिलाइज़ थींदो आहे? तव्हां हिन शइ खे कीअं था ॾिसो? जी बिल्कुल, हमारा टैलेंट जो यूटिलाइज भी होता है और आराम से उनको जॉब्स वगैरह भी मिल जाती हैं, जितने भी ग्रेजुएट्स होते हैं। क्योंकि एक पाकिस्तान की ये खुशकिस्मती है कि यहाँ पे जो है बहुत ज़्यादा पोटेंशियल है, यहाँ पे सबके लिए अपॉर्चुनिटीज बहुत ज़्यादा है। सही। लेकिन सिर्फ ज़रूरत इस चीज़ की है कि आप जो भी काम करते हैं वो सही तरीके से आप करें, जो भी आप सीख रहे हैं उसे प्रॉपर सीखें, या अगर आप पढ़ रहे हैं तो उसे प्रॉपर पढ़ाई करें, उसको समझें, तो फिर उसके बाद किसी चीज़ की रोक टोक नहीं होती कि आपको कोई जॉब अपॉर्चुनिटी ना मिले या आपका टैलेंट जो है यूटिलाइज ना हो। और हालिया दिनों में अगर कुछ हमारे मुल्क के हालात अगर कुछ डाउन की तरफ गए भी हैं, तो आप उसकी वाज़ेह मिसाल देख सकते हैं कि पाकिस्तानी अगर मुल्क से बाहर जा भी रहे हैं तो डेफिनेटली वो कहीं ना कहीं यूटिलाइज तो हो रहा है। बस फ़र्क ये है कि वो थोड़ा सा ज़्यादा चाहते हैं तो वो चाह रहे हैं, नहीं तो पाकिस्तान में जो है सारा टैलेंट जो है यूटिलाइज भी किया जा सकता है और यहाँ पे इसकी कदरी भी है, इसमें कोई शक नहीं है। सही सही। यकीनन सर, हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे, असां ज़रूरु उन पर्सपेक्टिव जी रिस्पेक्ट त करे ई सघूं था। तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे। अच्छा, उन खां अलावा असां वटि फौज़िया मेमन जो ॾाढो सुठो एग्ज़ाम्पल मौजूदु आहे। ईअं ई असांजे पाकिस्तान में, असांजी सिंध में खोड़ सारा मिसाल मौजूदु आहिनि। जॾहिं असां ॿाहिरि वञूं था, ॿाहिरि खां पढ़ी जॾहिं हिकिड़ो स्टूडेंट अचे थो ऐं हू चाहे थो त जंहिं इदारे मां निकितो आहियां उते ई पंहिंजूं सर्विसिस ॾियां, त इन खां वधीक ख़ूबसूरत छा ॻाल्हि थी सघे थी। सो फौजिया, आप क्या समझती हैं, असां वटि क्रिटिकल माइंड्स तैयार थियनि था यूनिवर्सिटीज़ जे अंदरि, असांजे इदारनि जे अंदरि? आई थिंक बिल्कुल होते हैं। अगर आप बात करते हैं डिग्री सिर्फ आई थिंक जॉब के लिए नहीं होती है डिग्री। हमारे साथ हमारे बैच में जो लड़कियां थी, दे गॉट मैरिड नाउ, उन्होंने कोई जॉब नहीं की है कुछ, बट दे गॉट शऊर जिसे हम कहते हैं। सही। पढ़ाई से उस्ताद जो हमारे थे उनसे हमने बहुत कुछ सीखा। तो इसी तरह से मेरा पर्सपेक्टिव पहले तो नहीं, पर अब ये है कि आप जब भी पढ़ाई करते हो, 4 साल की डिग्री अगर आप हासिल कर लेते हो, इट इज़ नॉट ओनली फॉर द जॉब कि आपको जॉब मिल जाए, पर आपको एक लाइफ में जो है वो किस तरह से लाइफ को, क्या चीज़ सही है क्या गलत है, लाइफ में कैसे चलना है, उस बात का जब शऊर आ जाता है तो यू फील सक्सेसफुल कि हमने जो 4 साल पढ़ा है तो हमें जो है वो फ़ायदा हुआ है। मे बी नॉट एकेडमिकली बट पर्सनली, प्रोफेशनली आप ग्रूम होते हो। तो आई बिलीव कि मेरा तो यही पर्सपेक्टिव है कि जॉब इट्स नॉट इम्पॉर्टेंट, बट
शऊर जो मिल जाता है आपको पढ़ाई सही से, सही दैट इज ज़बरदस्त ज़बरदस्त बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं मूंखे ईअं फील थींदो आहे त पहिरीं जॾहिं असां यूनिवर्सिटीज़ खे पहिरीं जॾहिं असां इदारनि खे ॾिसूं पिया त उते असां वटि क्रिटिकल माइंड्स घणा तयारु थियनि पिया। उन जा खोड़ सारा रीज़न्स आहिनि, पर रीज़न्स ते जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त पोइ प्रोग्राम असांजो वॾो थी वेंदो ऐं असांखे घणो टाइम खपे। मुंहिंजे ख़्याल सां हिकिड़ो अलॻि हिकिड़ो मौज़ू आहे ऐं जेकॾहिं इन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल करणी ई आहे त पोइ ईंदड़ प्रोग्राम में यकीनन आउं चाहींदसि त कुझु अहिड़ा एक्सपर्ट्स असां विहारियूं जंहिं ते असां इन बाबति ॻाल्हाए सघूं। पोइ बि असां डिस्कस कंदासीं साइमा इकराम साहिबा खां त असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि जॾहिं असां उन्हनि खे ॾिसूं था ॾाढो फ्लैक्सिबल आहिनि, ॾाढो सुठे तरीक़े सां सिखनि था, त टीचर्स जो बि ऑब्वियसली टीचर्स उन्हनि सां कोऑपरेट कनि था, त छा असां वटि क्रिटिकल माइंड्स तयारु थियनि पिया? इन बाबति तव्हांजी छा राय आहे? क्रिटिकल माइंडसेट का ताल्लुक जो है ना, हमारे पास यूनिवर्सिटी में जब स्टूडेंट आता है तो वो 18 से 20 साल की एज का एक नौजवान बच्चा या बच्ची हमारे पास तालीम हासिल करने के लिए आता है। मैम देखिए, साइकोलॉजिकली ये बात प्रूवन है कि 3 साल के बच्चे की मेमोरी बिल्ड होना शुरू हो जाती है और फिर 15-16 साल तक उससे स्कूल कॉलेज और उसमें उसके घरेलू जो माहौल है वो भी बहुत ज्यादा उसका इम्पैक्ट करता है उसके ऊपर। बिल्कुल बिल्कुल जी। और यूनिवर्सिटी जो है ना मैम, फिर वो एक सर्टन डिसिप्लिन में डिफरेंट बैकग्राउंड के स्टूडेंट्स को लाकर एक डिसिप्लिन में हम लाकर उनको एक साथ ट्रेन या टेम करने की कोशिश करते हैं। लेकिन मैम करियर काउंसलिंग में ये जज करना बहुत जरूरी है कि फिश कैन स्विम and a monkey can climb. So अब फिश का रोल मंकी और मंकी का रोल फिश में जो है ना वो नहीं जा सकता। तो बेसिकली एक अच्छे काउंसलर का, एक अच्छे उस्ताद का ये काम है कि वो अपने बच्चे में, अपने स्टूडेंट में, अपने शागिर्द में जो छुपी हुई सलाहियत है उसको बाहर लेकर आए। लेकिन मैडम इसमें थोड़ा सा जो है, जैसे भी आपने सर से सवाल किया था कि क्या क्रिटिकल माइंड बन रहा है, उन्होंने अपनी राय दी। अभी आपने यही सवाल मुझसे भी किया क्रिटिकल माइंड के लिए। मैम क्रिटिकल माइंड बनाने के लिए जिम्मेदारी और एहसास जिम्मेदारी का होना बहुत जरूरी है। बिल्कुल। इट्स वेरी अनफॉर्चुनेट, इट्स नॉट अनफॉर्चुनेट, बल्कि ये हमारी खुशकिस्मती है कि पाकिस्तान में 25 साल का उम्र तक हम पहुंच जाते हैं लेकिन हमारे पेरेंट्स हमें ब्रेड एंड बटर दे रहे होते हैं। अगर आप वेस्टर्न कंट्रीज की मिसाल लें जहां पे लोग बहुत आगे जा चुके हैं, बट वहां आगे जाने का रीजन क्या है? उनके बच्चे के कंधे पे 16 साल की उम्र में मुआशी जिम्मेदारी आ जाती है। सही। तो अगर थोड़ी मुआशी जिम्मेदारी और एहसास जिम्मेदारी नौजवानों में डाल दिया जाए तो लोग क्यों नहीं एंटरप्रेन्योर बनेंगे, लोग क्यों नहीं खुद से कमाएंगे, और टैलेंट जो है वो मुल्क के अंदर रहेगा। और टैलेंट का बाहर चले जाना भी कोई बात नहीं है, लोग बाहर से भी सीख कर ही वापस यहाँ आते हैं। और अगर वो सीख कर वापस नहीं आते हैं तो मैम फॉरेन रेमिटेंस आता है। तो बहुत बड़ी दुनिया है और माशाल्लाह पाकिस्तान की 22 करोड़ आवाम है, तो कुछ यहाँ सर्व करेंगे, कुछ बाहर सर्व करेंगे, लेकिन एक्सपीरियंसेस जो है और जो उनका इन्फ्लुएंस जो है वो फॉरेन रेमिटेंस की तरह सोशल इन्फ्लुएंस भी पाकिस्तान में आता है। और फैमिलीज का कल्चर चेंज होता है यकीनन। लेकिन ये मैम के बहुत जरूरी है कि फाइनेंशियल इंडिपेंडेंस जो है ना, जैसे कि भी हमारे स्टूडेंट ने भी कहा, लेकिन फाइनेंशियल इंडिपेंडेंस ज्यादा जरूरी ये है कि फाइनेंशियल स्टेबिलिटी की का एहसास होना, उसकी फील को समझना, ये बहुत इंपॉर्टेंट है। अगर बच्चे 16 साल की उम्र से ही मुआशी जद्दोजहद स्टार्ट कर देंगे तो आप सोचिए कि हमारा बच्चा जो है वेस्ट के बराबर खड़ा हो जाएगा। बिल्कुल। तो सिर्फ हर वक्त ये सोचना कि हुकूमत हमें फीड करे, पेरेंट्स मुझे फीड करें और इदारे मुझे खिलाते रहें और मैं सिर्फ उम्र गुजारती रहूं, तो मेरा खुद का जो अपनी ज़ात है, जो मेरी अपनी नेचर है, जो फैमिली है, वो भी बहुत कुछ क्रिटिकल जो हमारी सक्सेस फैक्टर्स हैं मेरे अपने माइंड के एज अ इंडिविजुअल, उसमें क्रिटिकल लर्निंग बहुत ज़रूरी है और उसमें फाइनेंशियल जो लर्निंग है वो बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है। बिल्कुल, तव्हां बिल्कुल सही चओ था। डिफरेंट माइंड सेट्स ऐं जॾहिं हिकु जॻह ते अची कंदे माना उस्ताद जो हिकिड़ो ज़हन, इहा ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे हक़ीक़त में, त उस्ताद जो हिकिड़ो ज़हन ऐं उनजे साम्हूं हज़ारे ज़हन मौजूदु आहिनि ऐं उहो उन ज़हन ताईं रसाई करे थो। उस्ताद जो हिकु ज़हन हज़ारे ज़हननि ताईं जॾहिं रसाई करे थो त असां सोचे सघूं था त हिकु उस्ताद कहिड़े तरीक़े सां पोइ उन पूरे सिस्टम खे हलाईंदो आहे। जेके ॾाढी हिकिड़ी ख़ूबसूरत स्टोरी आहे त हिकिड़ो वालिद हूंदो आहे, उहो जॾहिं घरु ईंदो आहे, इहे सभु शयूं असांजी हक़ीक़त में तरबियत में काउंट थींदियूं आहिनि, तरबियत में शुमार थींदियूं आहिनि। हिकिड़ो वालिद आहे, घर अचे थो, चॉकलेट अची करे पंहिंजे ॿार खे ॾिए थो, उनजो ॿारु ॾाढो ख़ुशि थिए थो, उनखां पुछे थो, ॿीहर पुछे थो, चए थो बाबा मां ॾाढो ख़ुशि आहियां। वरी ॿियो ॿारु हुनजो अचे थो, उनखे 2 चॉकलेट्स ॾिए थो ऐं पहिरियों वारो ॿारु नाराज़ थी थो वञे। त वालिद चए थो बाबा तूं छो नाराज़ थी वियो आहीं? चए थो बाबा मां ख़ुशि न आहियां। बाबा छो ख़ुशि न आहीं? मूं त तोखां 2 दफ़ा पुछो थो छो मां ख़ुशि आहियां। तव्हां मूंखे हिकिड़ो चॉकलेट ॾिनो आहे, भाउ खे 2 चॉकलेट्स ॾिना आहिनि, त इन जे करे मां ख़ुशि कोन आहियां। चवण जो मक़सदु त असां इहो विसारे वेही रहंदा आहियूं त असां वटि छा मौजूदु आहे,
असां उन खां जॾहिं ॿाहिरि निकिरी ॾिसंदा आहियूं त ॿिए वटि बंगलो आहे, ॿिए वटि गाॾी आहे, ॿिए वटि हीअ आहे, ॿिए वटि सुठी जॉब आहे, गवर्नमेंट जॉब आहे, उहो माण्हू सेटल आहे, त पोइ असांजो जेको आहे न ज़हन एॾो तकिड़ो हलणु शुरू थी वेंदो आहे, पोइ असां पंहिंजे कंफर्ट ज़ोन मां निकिरी वेंदा आहियूं या शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवण असां विसरी वेंदा आहियूं। सो इहे सभु शयूं असांजी तरबियत में काउंट थियनि थियूं, तरबियत में शुमार थियनि थियूं। जेको आहे असांजो आहे, असांखे उन ते ख़ुशि रहणो आहे ऐं पंहिंजी विल ते, इफ देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे, ईअं चयो वेंदो आहे। सो पंहिंजी विल ते अॻियां वधिणो आहे। हमज़ा असां वटि मौजूदु आहिनि, हमज़ा हारून ॾाढियूं सुठियूं ॾाढियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कनि पिया ऐं मूंखे ईअं लॻे पियो त हमज़ा जो ॾाढो इलाही घणो एक्सपीरियंस आहे। जी हमज़ा, असां तव्हां खां बि पुछंदासीं त क्लास जो इन्वायरमेंट हिकु उहो स्टूडेंट जेको ॾाढो सुठे तरीक़े सां सम्झे थो, हिकु उहो स्टूडेंट आहे जेको सुठे तरीक़े सां उन शयुनि खे कैच नथो करे, त पोइ स्टूडेंट्स जो कीअं हुअणु खपे उन सां बि रुझान। जी बिल्कुलु, असां अॻियां वधंदासीं, पर लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अभी। अव्हांखे भली कार चवां थी, कीअं आहियो? ठीकु आहियो? अव्हांखे मां सुबुह महिरान प्रोग्राम में भली कार चवंदसि ऐं चाहींदसि तव्हां जेका ॻाल्हि करणु चाहियो पिया उहा करियो। एजुकेशन जे हवाले सां चवां थी। अदा सॉरी, मां तव्हांजी ॻाल्हि न ॿुधी, तव्हां प्लीज़ ॿीहर कजो। हा, मूंखे एजुकेशन जे हवाले सां। जी हा। त हींअर जेको मोबाइल जे हवाले सां हले पियो त हींअर लाइव ऑनलाइन क्लास वञनि थियूं, त साईं जन जा अर्ज़ महिमान तव्हां वटि हलंदो, हुन में इहो फ़ाइदेमंद आहे या जेको क्लास अटेंड कजे उहो सही आहे? हींअर जेको ऑनलाइन आहे, तव्हां ऑनलाइन स्टडी जे हवाले सां पुछणु चाहियो पिया? हा, त मुंहिंजे नज़र सां जेके हींअर को एजुकेशन थी पिया आहिनि ऐं काफ़ी हवाले सां त हुन में बहितरी अचे पई ऐं इन लाइ को अहिड़ो को आहे एनजीओ वग़ैरह जेका इन शइ खे फोकस करे। ठीकु आहे, मां तव्हांजी कुझु ॻाल्हि सम्झी आहे, तव्हांजी महिरबानी। प्रोग्राम में अव्हां शामिलु थियो ऐं मूंखे सुठो लॻंदो आहे। मां स्टार्टिंग खां ॿ दफ़ा इहा ॻाल्हि रिपीट करे चुकी आहियां त जॾहिं प्रोग्राम हलंदो आहे ऐं टॉपिक जे हवाले सां जॾहिं तव्हां ॻाल्हाईंदा आहियो त पोइ ॻाल्हि तव्हांजी ॾाढी वज़नाइती हूंदी आहे, काराइती हूंदी आहे। अच्छा, मुंहिंजे ख़्याल सां मां पुछणु चाहियां पिया त ऑनलाइन स्टडी कीअं थी सघे थी ऐं हुनजो छा तरीक़ेकार आहे? हिकिड़ो त अकेडमिकली हिकिड़ो स्टूडेंट पढ़े थो, डेली वञे थो, क्लास अटेंड करे थो, स्टूडेंट सां मिले थो, हिकिड़ी फैकल्टी में आहे, हिकु इदारे में आहे, हिकु यूनिवर्सिटी जे अंदरि आहे, उन खां अलावा जेको घर में मौजूदु आहे स्टूडेंट, उहो ऑनलाइन कीअं स्टडी करे सघे थो? यकीनन उन हवाले सां बि असां पुछंदासीं। पर हमज़ा, मां तव्हां खां क्वेश्चन करे चुकी आहियां त उहो स्टूडेंट जेको सही तरीक़े सां उन शयुनि खे उन तरह एक्सेप्ट शायदि न करे सघंदो आहे, गेन न करे सघंदो आहे, त जेके फर्दर उनजा क्लास फेलोज़ हूंदा आहिनि त उन्हनि जो कॉपरेट कीअं हुजणु खपे? जी अस्सलाम वालेकुम, असां लाइव कॉलर आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अव्हांखे भली कार चवां थी, कीअं आहियो? ठीकु आहियो? पंहिंजो नालो ॿुधाईंदा? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पंहिंजा लख एहसान फरान अल्लाह बाक़ी रानी सफ़र का। जी, दिलि जी गहराई सां भली कार चवंदसि ऐं चाहींदसि त जेका ॻाल्हि अव्हां करणु चाहियो पिया प्रोग्राम में उहा ऐड करियो। जी प्लीज़, तव्हां ॿुधायो छा चवणु चाहियो पिया? बसि मां चवणु इहो चाहियूं था त छोकिरा मुंहिंजा जेके इंटरव्यू ॾेई हमेशह फर्स्ट पोजीशन में आया, ठीकु आहे, ऐं उन्हनि जा वरी IB जूं टेस्ट बि पास कयूं अथनि, 80% मार्कूं कयूं अथनि, 50% ते पास थियणो आहे, 67% ते कोई ॿुधण वारो कोन्हे जो छोकिरनि खे असांजे का नौकिरी मिले या छोकिरा उहे वीचारा दरख़्वास्तूं कयूं था, सभु कयूं था, 80% मार्कूं असां वटि IB जी पयूं आहिनि, 50% ते पार्टी ॾेई थी छॾे छोकिरनि खे नौकरियूं, असां वेठा ग़रीब सकियूं था। असांजो इन जो मसइलो कीअं हल थिए? ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी, प्रोग्राम में शामिलु थियो। असल में ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां जॾहिं पढ़ंदा आहियूं त मुंहिंजे ख़्याल सां असां नौकिरी जे पर्पज़ जे लाइ सिर्फ़ु कोन पढ़ंदा आहियूं, ऐं जेकॾहिं नौकिरी जे पर्पज़ जे लाइ ई पढ़ियो वेंदो आहे त पोइ मुंहिंजे ख़्याल सां त उहो जेको पढ़णु हूंदो आहे असांजो उन तरह काउंट कोन थींदो आहे। सो नौकिरियूं खोड़ सारियूं अव्हांखे मिली वेंदियूं, अव्हां जिथे बि मौजूदु आहियो, अव्हां वटि जेकॾहिं क़ाबिलियत आहे, तव्हां जंहिं बि शोबे में पढ़ो था उनजी तालीम अव्हांजी सुठी आहे, अव्हांजी ग्रिप सुठी आहे, अव्हां पंहिंजे सब्जेक्ट में बहितर आहियो, त मां सम्झां थी नौकिरी जे लाइ परेशान थियणु हिन वक़्त में इहो सुवालु मूंखे ॾाढो अजीब लॻंदो आहे। पर पोइ बि तव्हांजी महिरबानी त अव्हांजे पुटु IBA जी टेस्ट पास कई आहे, उनखां पोइ बि जेकॾहिं उनखे नौकिरी कोन थी मिले त तव्हां उन इदारे में वञो ऐं उन इदारे वटां ई तव्हांखे हिन सुवाल जो जवाबु मिलंदो त छा मसइलो आहे या छा फर्दर प्रोसेस आहे। सो यस हमज़ा, प्लीज़ मां क्वेश्चन रिपीट कयां या उहा सम्झी चुका आहियो? जी मां रिपीट कयां थी, बिल्कुलु हमज़ा, मां चाहियां पई त बिकॉज़ अव्हां स्टूडेंट लाइफ ॾिठी आहे ऐं अव्हां नमल यूनिवर्सिटी में पढ़िया आहियो, इंग्लिश डिपार्टमेंट में पढ़िया आहियो,
हमज़ा मां पुछणु चाहींदसि हिकिड़ो पंहिंजो पर्सपेक्टिव बि त हूंदो आहे न, मां चाहींदसि त तव्हां पंहिंजो पर्सपेक्टिव इन जे हवाले सां ॾियो, तव्हां पंहिंजो ओपिनियन ॾियो त हिकिड़ो स्टूडेंट जेको उन एनवायरनमेंट खे सही तरीक़े सां एक्सेप्ट शायदि न पियो करे सघे ऐं शयुनि खे सुठे तरीक़े सां गेन न पियो करे सघे, त जेके फर्दर उन जा क्लास फेलोज़ आहिनि उनजो छा रोल हूंदो आहे उन वक़्तु, कीअं तव्हां मोटिवेट कंदा आहियो, कीअं तव्हां कन्विंस कंदा आहियो? जी प्लीज़। मैम देखें, बेसिकली आई बिलीव दो तरीके के लर्नर्स होते हैं, एक रैपिड लर्नर्स और एक स्लो लर्नर्स। बिल्कुल बिल्कुल। हमारे यहाँ एक चीज़ की जो मुझे ऐसा लगता है सोशल सराउंडिंग्स में कमी है, वो है इनकरेजमेंट की और एप्रिसिएशन की। बिल्कुल। उसकी बहुत लोअर रैक है। मुझे ऐसा लगता है कि अगर आप अपने ही सराउंडिंग्स में, बहुत सारे ऐसे बच्चे होते हैं जो फ़ौरन लेक्चर को पिक नहीं कर सकते, उनका माइंडसेट इतना एक्टिव नहीं होता, या वो किसी और स्किल में बहुत ज़्यादा कॉम्पिटिट होते हैं। जैसे फॉर एग्जांपल अगर मेरी स्किल टीचिंग है तो ज़रूरी नहीं है कि मेरी स्किल आर्ट भी हो या स्केचिंग भी हो या कैलीग्राफी भी हो, लेकिन आपकी जो भी स्किल है आप उसको पहचानें, उस पर काम करें। और जैसे कि आपने कहा कि अगर कोई इस तरीके से है तो जो उसके सराउंडिंग्स हैं, उसके फ्रेंड्स हैं, उसका क्लास फेलोज़ का क्या रोल है, तो आई बिलीव कि वो उसको हेल्प आउट करें। हम लोग भी बहुत सारे स्टूडेंट्स को, बीइंग अ स्टूडेंट, बीइंग अ टीचर, मेरे पास इस टाइप के स्टूडेंट्स भी होते हैं जो कि एक दफ़ा में बात को क्लियर नहीं करते। सो आई अरेंज अ सेपरेट क्लासरूम। और जब मैं इंस्टीट्यूट्स में डिफरेंट में जॉब करता था तो मैं उनको बोलता था, बहुत सारे स्टूडेंट्स हेजिटेट करते हैं क्लासरूम में सवाल पूछने में। हाँ बिल्कुल। सो आई अलाउ देम बेसिकली दैट यू कैन कम इन द फैकल्टी रूम और इन द स्टाफ रूम, टेक मी अ मिनट आउट एंड यू कैन आस्क द क्वेश्चन। सो आई थिंक अगर आपका टीचर या कोऑपरेटिव हो या आपकी सराउंडिंग्स कोऑपरेटिव हो तो वो बहुत बहुत ज़्यादा मैटर करता है। हाँ 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 बिल्कुल। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ो एग्जाम्पल ॾियां, छाकाणि त मुंहिंजे सिंध यूनिवर्सिटी में घणो वञणु थींदो आहे, डिफरेंट असां सेशन्स अरेंज कंदा आहियूं सिंध यूनिवर्सिटी में, या मेहरान यूनिवर्सिटी में घणो मुंहिंजो वञणु थींदो आहे। त मां ॾिठो आहे त जेके इंग्लिश डिपार्टमेंट जा टीचर्स हूंदा आहिनि वधीक कोऑपरेटिव हूंदा आहिनि बनस्बत असांजे जेके साइंस जा टीचर्स थियनि था, मैथमेटिक्स हुजे, तव्हांजो मतिलबु इहे जेके फील्ड्स आहिनि न, इहे थोरियूं सब्जेक्ट्स इहे थोरा रफ बि हूंदा आहिनि, हा थोरा हार्ड हूंदा आहिनि, त पोइ शायदि उनजे करे टीचर्स बि ॾाढा असांखे हार्श मिलंदा आहिनि, उन्हनि जो बिहेवियर बि थोरो ईअं ई हूंदो आहे। सो इहा हिकिड़ी ब्यूटी आहे इंग्लिश स्टूडेंट्स जी, ऐं इंग्लिश जा जेके उस्ताद आहिनि, जेके असिस्टेंट प्रोफेसर्स आहिनि, जेके प्रोफेसर्स आहिनि, उन्हनि जी इहा ब्यूटी बि आहे। अच्छा, उनखां अलावा आउं चाहियां पई त उस्तादनि जे हवाले सां बि असां ॻाल्हायूं। हिकु उस्ताद जूं छा ज़िम्मेदारियूं हूंदियूं आहिनि? मैडम, तव्हां छा था सम्झो, उस्ताद पंहिंजे मथां कीअं उन ज़िम्मेदारियुनि खे? जी प्लीज़। सवाल किया आपसे एक साहब ने कि उनके बेटे ने रिटन टेस्ट पास कर लिया और उनकी अभी तक जॉब अपॉइंटमेंट नहीं हुई है, तो वी विश देम गुड विशेस कि उनको जल्दी से वो एलोकेशन मिल जाए। लेकिन मैम थोड़ा सा देखिए, फैकल्टी बेसिकली एक सेट है। एट अ टाइम यू हैव टू बी लाइक स्ट्रिक्ट है, रिजिड है, साथ ही पेरेंट्स हैं, साथ ही आपको एक मदरली फादरली भी ट्रीट करना है स्टूडेंट को। सो मैम बेसिकली टीचर जो है वो एक बेस्ट कॉम्बिनेशन होता है ह्यूमन पर्सनालिटीज में एज अ ह्यूमन बीइंग। सही, बिल्कुल। So, ये है कि फैकल्टी मेंबर जो हैं, जो लेक्चरर्स जो हैं, उनका थोड़ा सा जो अब जब हायरिंग होती है मैम, हम लोग जब देखते हैं हमारे सीनियर पैनल्स जब आते हैं लोगों को, तो उसमें एक इंसान का टेम्परामेंट और उनकी ग्रेस और उनका रिगर, मतलब बहुत सारे पैमाने पे जज करके एक फैकल्टी को हायर किया जाता है, और ऐसे ही हायर किया जाना चाहिए ताकि वो अपने स्टूडेंट्स को क्योंकि टीचर जो है वो एक 50 या 35 का जो बैच है स्टूडेंट्स का सेमेस्टर में, उसके लिए एक लेक्चरर जो है वो बेसिकली एक मॉडल पर्सनालिटी है। सो उस पर हम कॉम्प्रोमाइज नहीं कर सकते, और हमारी कोशिश होती है कि, हमारी नहीं, हर तालीमी इदारे की कोशिश होती है कि बेस्ट से बेस्ट जो सॉफ्ट स्किल्स वाली पर्सनालिटी है, जो एक आर्टिस्टिक पर्सनालिटी है, वो आके स्टूडेंट्स को जो है तालीम और तरबियत उनकी करे। हाँ बिल्कुल, तव्हां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे त आर्टिस्टिक पर्सनैलिटी। अच्छा, इन जो घणो इम्पैक्ट पवंदो आहे? स्टूडेंट्स उन ई टीचर सां मुंहिंजे ख़्याल सां वधीक कनेक्टेड हूंदा आहिनि, जेको उन्हनि खे सम्झी सघे ऐं जंहिंखे सघ हुजे, जेको उन्हनि खे ॿुधी सघे। व्यूअर्स, असां अॻियां वधंदासीं, न्यूज़ ब्रेक आहे ऐं न्यूज़ ॿुधूं था, वरी जल्दी सां हाज़िर थियूं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में।